मक्के में वरी केड़ो हुस्न उन चवण वारे चयो काल बुधो तवाजे मिस्र जो हुस्न भी बुधो आ पर खुदा जे वास्ते इन सवारी ता हिकड़ो मिंट त लहो हिकड़ो मिंट लगी इन तवाफ कंदड़ जवान के दिसो जे कदे उम्र भर तवा का मिस्र जो हुस्न विसरी न वने त मोजो सिर कलम करे छडजो। मिस्र वारन बुधो लही गया 11 जना हेठ घोड़ा पंहिंजा बधऊं 11 ॼणनि घोड़न के बधी करे हाणे काॾे आया काबे दे आया काबो हुजे ऐं वरी इमाम हसन मुजतबा हुजे आयो पंहिंजे नाने जे याद के ताज़ो करण हुजे मुझो सुनो इमाम हसन मुजतबा तवाफ कंदो जीअं जो बाबुल फतेह का आयो जीअं जो उन यारन मिस्रन जी नजर पई दिसंदा वया अखियूं पीही वयूं इमाम सुनो तवाफ में हलंदो रहियो जीअं उन्हनि जे नजर का ओझल थियो देर कान कयो पंहिंजूं पेशानियूं काबे जे आॾो झुकाए सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला पढ़ण शुरू कयो पढ़ी करे जीअं जो मथे उथिया काबे दे न निहारियो 11 ॼणनि अर्श दे निहारियो कादे निहारियो वरी जो कादे निहारियो अर्श दे निहारे उन्हनि जेको जुमलो चयो ओहो जुमलो चवां थो ओहो जुमलो चवां थो माहौल बहराड़ी जो आ पर इश्क जी कमी नागे आशिकन जे दिल ते कनन ते जुमलो पहुंचदो हुनन के जमीन का मथे टप ॾियण जो मौको मिली वेंदो आसमान दे निहारे छा चवण लगा ओ असांजा करीम रब ओ असांजा करीम रब जदे यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जे बाजार में पांजे हुस्न जा जलवा दिखारे रहियो हो और तू हथ वढे रखियो रहियो मुझा मौला उन महल हिन जवान के कहिड़ी जगह ते लिकाए रखियो हुई मौला जदे मिस्र जे बाजार में औरतूं हथ पयूं वठीन उन मल हिन शहजादे के काथे लिखाए रखियो हुई जेकॾहिं ही हुजे हां त हुस्न यूसुफ जो बि हेठ थी वञे हिन यार जो शान निरालो हुजे हा मुझा दोस्त वो इमाम हसन मुजतबा तहाजा मिंट भी आहिन काल भी रहे थी वो इमाम हसन मुजतबा सुनो सलाम अलैहि सलाम आज़रबाईजान जो बादशाह किथों जो चो काथों जो हिकड़ी त करामत बुधाई सुने इमाम हसन जी त मुर्दन के जिंदह मुझे मुस्तफा जे बचड़न किए कयो आ हिकड़ी त बुधाई हसन जमाली वारा वरी जिंदगी रही त पो करबला जो कोई बकाया मंजल बुधी वठ जा मुल्क जो नालो छा वरतम वरी जो आज़रबाईजान उन मुल्क जो उन वक्त में जेको हाकिम आला उन जो नालो हो फुज़ैल बिन आमिर नालो बुधी चल छा हो नालो चंगी तरह तारीख पढ़ो मुसलमान फुज़ैल या फजील बिन आमिर उन वक्त जे बादशाह जो नालो अल्लाह जे ज़ात उनके 7 न्याणियों ॾिनियूं घणियूं वरी जो 7 न्याणियों ॾिनियूं हिकड़ो अल्लाह 7 जे विच में उनके पुटड़ो अता फरमायो हिकड़ो पुटड़ो 7 न्याणियुनि जो भा अग में इया आम गाल हुंदी हुई अम्मा दुआ कर अल्लाह तोखे 7 पुटन जो पीउ करे छडींदो बच्चो आमीन कंदो हो हियर अम्मा दुआ थी घुरे मनसूबा बंदी वारी अम्मा दुआ कर औलाद कोने पुत्र अल्लाह ब पुत्र हिकड़ी धी दी दई अम्मा छो भला न ढड़ी दुआ अब्बा खर्च घणा थी विया हन इहे तातन दुखिया हन वाजी जल अमर तोखे दुआ तोखे घुरण में भी कंडा था लगन जेको दीण ते कादरा ओ तातन ते भी कादरा
जॾहिं सत पुट ॼमंदा हुया तॾहिं खरबन में मखलूक कोन हुई। अॼु त अणखुट मखलूक आ निहार खणी त मुंहिंजा दोस्त खे कुकड़ियूं ॻोल्हे कोन लभंदियूं। हींअर जिथे किथे छिका कुकड़ियुनि जा भरिया पिया आहिनि। ओ मुस्लमान, मुंहिंजो रब जन खे पैदा कंदो आहे, रोज़ी जो इंतज़ाम भी पाण करे छॾींदो आहे। बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सतन न्याणियुनि जे विच में अल्लाह हिकिड़ो पुटड़ो ॾिनो। सो बि वक़्त जे बादशाह खे बचड़ो होरिया होरिया मथे चढ़ियो। बचड़े पंहिंजे पीउ जे आॾो तमन्ना ज़ाहिर कई, ओ मुंहिंजा दिल पर बाबा जी मुंहिंजा बचड़ा। बाबा दिल थी चवे शिकार कयां। अबो भी खुश थियो, मां भी खुश थी। बादशाही बचो जॾहिं शिकार जी नियत कंदो आहे, अबे अम्मा खे यकीन थी वेंदो आहे त असांजो बचड़ो जवान थी वियो आहे। हा मुंहिंजा बचड़ा वज़ीरनि खे हुकुम थी वियो, इंतज़ाम करे छॾियो। इंतज़ाम मुकमिल थी विया। बादशाह ऐलान कयो, अॻियां भी वज़ीर हुजनि, पोयां भी वज़ीर, पासे में भी वज़ीर, सॼे खॿे वज़ीर। मुंहिंजो पुटड़ो विच में घोड़े ते सवार हुजे, जेसिताईं शिकार करे मोटे सभु वज़ीर मुशीर गॾु हुजो। मुंहिंजे पुट जो वार भी विंगो थियण न घुर्जे। मुंहिंजो अकेलो पुटरा पुट जे प्यार में, दुनिया जे नशे में, उन वक़्त जे बादशाह खां मुंहिंजे रब जी बेनियाज़ी विसरी वई। वज़ीरनि मुशीरनि खे चई मुंहिंजे पुट खे कुझु भी न थियण घुर्जे। हुनखे कहिड़ी ख़बर त जॾहिं अल्लाह जो हुकुम थींदो आहे तुंहिंजा वज़ीर मुशीर सभई बेवस बणिजी वेंदा। अज़ीज़ाने मन काफ़िलो रवानो थियो। अॻियां पोयां वज़ीर मुशीर सभई गॾु, विच में शहज़ादो वॾी धाम धूम सां वञी रहियो आहे। वाह मुंहिंजा बेनियाज़ रब, अचानक अल्लाह जी कुदरत घोड़े जो पेर थिड़ी पियो। घोड़े जो पेर उथड़ी पयो, शहज़ादो मथों किरी पयो। देर इहा इज़राइल के हुक्म थियो, हुक्म थियो ॾाढो भञी से देर न करी से। इज़राइल में तकया ॾाढो भञी वरतई। बचड़े जो साह न तो ॾिठो न मुंहुं ॾिठो। वज़ीर मुशीरनि में मातम पइजी वियो, रड़ियूं निकिरी वियूं। हाणे छा थींदो? बादशाह मारे छॾींदो। हाणे मजबूर सभिनी जूं दिलियूं ॾकण लॻियूं, वापसि मोटण लॻा। बादशाह ॾिठो काफ़िलो मुंहिंजे पुटड़े जो वापसि पियो अचे। ॿाहिरि निकिरी बीठो, काफ़िलो त अची रहियो आहे। हिकिड़ो मैयत भी गॾु खयो था अचनि, लेकिन कोई पुछण लाइ तयार नाहे। फुज़ैल दाहूं थो करे केरा, कंहिंजो मैयत जवाब नथा ॾियनि। फुज़ैल जूं अखियूं बीही वियूं, हथ बीही विया। यकीन थी वियो त मुंहिंजो बचड़ो आहे। इन हाल में रोदो घर में आयो। साल ॾिठो मुंहिंजे मुड़स जूं अखियूं बीही वियूं, हथ बीही विया। सतन धेरुनि ॾिठो त बाबा इए पत्थर जो पत्थर थी वियो आहे। डोड़ण लॻियूं ॿाहिरि, जीअं जो ॿाहिरि महल में पहुतो। ॾिठो त विच में मैयत पियो आहे। मां जो कपिड़ो मथे खणे ॾिसे त को ॿियो नाहे, मुंहिंजो सिकी लधो बचड़ो अल्लाह घुराए वरितो आहे। अज़ीज़ाने मन जॾहिं हिकिड़ो बचड़ो अल्लाह ॾिनो सतन न्याणियुनि जे विच में, उन मां जो उन महिल हाल छा हूंदो? उन सतन भेनरुनि जो हाल छा हूंदो? यकदम राणी रोंदी आहे, रोई पोइते मोटे ॾिसे मुंहिंजो मुड़सु ख़ामोश लॻो पियो आहे, पत्थर जो पत्थर लॻो पियो आहे। पाण खे संभाली दे, पाण खे संभाली दे। मुड़स जे कुल्हे ते हथ हणी करे चवे थी गाढ़ ॿुध, परेशान छो थियो हई? पंहिंजो बच्चो मोह नाहे, पंहिंजो बच्चो मोह चओ, पंहिंजो बच्चो मोह। जीअं जो ज़ाल चयो पंहिंजो बच्चो मोह नाहे। हमरा अखियूं यकदम खोलियूं, चई छाती चई छाती चई। हेॾो सुहिणे लतीफ़ दाह कई, माती थी न मारुई, माती न मारुई, तुझो अल्लाह जो आगे सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंझ लाहे।
उहो ई मालिक आहे जेको माग पहुचाई दुई मारोई। जॾहिं मुड़स होश में आयो ज़ाल चेस गाल बुध हकीमन जो इलाज खत्म थी वियो, तबीबन जो इलाज खत्म थी वियो। बेशक मञा थी अल्लाह जो हुक्म कबूल करणो पियो, पर मुड़स चे तो हाणे पांजो छा थींदो। चवे थी फिक्र न कर वेठो, फिक्र न कर, फिक्र न कर। ज़ाल के चवे तो हा अल्लाह त मालिका, मगर मुझो बच्चो वापस कीअं थींदो। ज़ाल चयो ॻाल्हि ॿुध, हकीमन जी हाजत ख़त्म थी वई, तबीबन जी दवा ख़त्म थी वई, पर याद रख बादशाह अञा हिकिड़ो दर मौजूद आ। उहो कहिड़ो दर मौजूद आ। ज़ाल थी चवे त सुमा थी ॾे, अमल तूं कराए। ॾिस इहो तुंहिंजो पुटु रब तुंहिंजे आलो जेरो दे थो या नथो दे। ऐ मुसलमान, कॾहिं कॾहिं ज़ाल जी ॻाल्हि ॿुधंदो कर नौजवान। इएं न त हर ॻाल्हि ॿियनि जी ॿुध, ज़ाल जो बकवास थी करे न। याद रखी छॾ, मुड़स जे लाइ ज़ाल जी इज्जत आ ऐं ज़ाल जे लाइ मुड़स जी इज्जत आ। मां टाइम तवील नथो वञा, बस मथा टाइम मूंखे ज़ोरीअ पे थी बाह में बाज चक हणे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़ाल खे चे वारो कर ॿुधा, चे पंहिंजे बादशाही में शाही आलिम घणा आहिनि, शाही आलिम घणा आहिनि, फतवा ॾियण वारा, पतक पघार खणण वारा, बादशाही महल जे पैसनि ते पलजण वारा घणा आहिनि। चवे थो यार घणा आहिनि, चओ घणा आहिनि। मता चे यारी अज शुरू थी आ, हे अग पुराणो कदीम ज़माने खां इज्जत वारो अल्लाह बनायो आ। 11 आलिम हन। ज़ाल चवे थी ॻाल्हि ॿुध, इन 11 आलिमन खे घुराए चओ ॻाल्हि ॿुधो। सॼी ज़िंदगी दीन जी ॻाल्हि कई अथव, मूं क़बूल कई आ। सॼी ज़िंदगी तव्हांजो फतवा वरतियो अथमि, सॼी ज़िंदगी तव्हांजी ख़िदमत कई अथमि। कुझु बि कयो, छा बि कयो, 24 कलाकनि जे अंदर मुझो पुटु मूंखे ज़िंदा खपे, न त तव्हां 11 जो फांसीअ ते सिर कलम करे ॾेखारींदोसां। बादशाह जो छा थींदो, चई मज़ो ॾिस छा थो थिए। बादशाह तलवार खणी निकितो, ऐलान थी वियो। 11 आलिम काॾे विया, 11 आलिम अचे विया, 11 कतार में बीठा। चवे तो ही तलवार ॾिसो, ॾिठो तलवार। चवे तो 24 कलाकनि जी मोहलत, 24 कलाकनि जे अंदर अगर मुझो बचड़ो ज़िंदा न थियो त 11 जो हिन तलवार सां सिर कलम कयो वेंदो। देर न कयो, जीअं वणे वतीअ कयो। हे खजाना खुलिया पिया अथव, जीअं वणे वतीअ कयो। मुझो पुटु मूंखे ज़िंदा खपे 24 कलाकनि में। आलिमन ॿुधो, परेशान, मोल खे जेरो कीअं छा थींदो, सभई परेशान। लेकिन हिकिड़ो अहिड़ो हुयो जे दिल में थोड़ी चिणग लॻल हुई। इल्म त सभिनी वटि हुयो, पर इश्क जी चिणग कंहिं हिकिड़े वटि हुई। उहा चिणग लॻल हुई। निहारे चवे तो बादशाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम भी मुर्दन खे ज़िंदा कंदो हुयो, मगर अरशन ते केर पहुचे, मदीने जो घोट भी ज़िंदा कंदो हुयो। लेकिन ज़ाहिरी तौर ते महबूब भी दुनिया के अलविदा चई विया। हा बादशाह, मुझे महबूब जो बचड़ो, हिकिड़े जो नालो हसना, हिकिड़े जो नालो हुसैना। असां तारीख़ पढ़ी आ, जंहिंजे लाइ बि उन्हनि हथड़ा खया, रब उन्हनि खे ज़िंदा ज़रूर कयो आ। बादशाह चयो देर न कर, वठी आणे दे मूंखे इमाम हसन खे वठी अची या इमाम हुसैन खे वठी अची। मिंट जे तो बादशाह मदीनो आ,
मदीनो महीनो है डहू जो सफरा महीनो हो डहू जो सफरा ब महीना इंतजार करणो पवंदो बादशाह चयो कुछ भी नथो बुधा हाणे 10 आजाद थी विया ए 11 सुख थी वयो बादशाह चयो कुछ भी नथो बुधा 24 कलाकन मां ए 5 मिनट गुजरी विया थे बाकी 23 कलाक 55 मिनट थे तरी वञ अखिन जे आडो कीअं तो करी छा थो करी मुझे बादशाही मां निकरी नथो सगी मुखे पांजो पुत्र 24 कलाकन में जिंदह खपे सबे आलिम रोण लगा हे अकेलो निकरी पयो बाहर बाग में हाने बाग में कहे वण जे हेठा वेठो जने वण जे हेठा वेठो त मालिक कुर्ब कयो दिलन में ख्याल पाणी जो दिलन में ख्याल पाणी न इंदो आ विझण वारो विझंदो आ कुरान जी आयत पढ़ा या गाल पूरी कया आयत पढ़ा अल्लाह जे ज़ात फरमायो दिलन में ख्याल कीअं विझंदो आ मता चवी तरुगी अंबिया जे दिलन में अंबिया वट त जिब्रील ईंदो आ मता चवी त बियन जे दिल में ख्याल कीअं पवंदो आ अल्लाह जे ज़ात फरमायो व औहैना इला उम्मी मूसा अन अर्दिई फइज़ा खिफ्ति अलैहि फअल्क़ीहि फिल यम वला तखाफी वला तहज़नी इन्ना रादूहु इलैकि वजाइलूहु मिनल मुरसलीन अल्लाह कुरान में बुधाए थो त मां दिलन में ख्याल कीअं विझंदो जने फिरौन हज़ारे बच्चा कोहराए छलिया हजरत मूसा अम्मा जे झोल में आयो मावा परेशान लगी पईया मुझे बच्चे जो छा थींदो फिरौन ज़ालिम कोहराए छडींदो छा थींदो रब तो फरमाए मूसा जे मां जे दिल में ख्याल विधो मूसा जे मां जे दिल में ख्याल विधो केड़ो ख्याल विधो इन बचड़े के हथड़न सा तैयार करे संदूक में बंद करे लहरन जे हवाले कर ओहा केड़ी मावा जेका बच्चे जिंदा के लहरन जे हवाले कंदी चो ओहा कंदी जे जे दिल के रब पत्थर खां वधीक मजबूत बनाईंदो आ देर न कर इन बचड़े के उन जे दिल में ख्याल आयो इन बचड़े के इन लहरन जे हवाले कर लहरन खां बचाए बादशाह जे घर में पहुंचाए तुझे सीने ताई बराए पहुंचाएण तुझे रब जे ज़ात जो कम आ वला तखाफी वला तहज़नी दिल में ख्याल रब मस्त दुखी न थी परेशान न थी मखमूम न थी मां रब वेठो हां मुझा दोस्त अजीज दिलन में ख्याल मुझो रब विझंदो आ एडे आलिम सगोरो वण जे हेठा वेठो आ दिल में ख्याल आयो दिल में ख्याल आयो त महीने जो पंध मदीनो मोटण महीने जो दिल में ख्याल आयो जेको सुनो इमाम हसन जेको सुनो इमाम हसन मुर्दन के अल्लाह जे दरबार में जिंदह कराए सके थो ओहो इमाम हसन मुझे दिल जी दाब ॿुधी सके थो दिल में ख्याल दिल में ख्याल आयो उते जो ते कंधड़ो हेठ लगो पयो आ रोई रहियो आ ओ मुझे महबूब मुस्तफा जा नवासा ओ मुझे महबूब जा बचड़ा तोखे मुझे महबूब सरदार पुटड़ो सदियो आ मुझे महबूब जे कुलड़न जा सवार दह मौत जे इंतजार में यारो मां मौत जे इंतजार में ओ मुझा सुना बेवाहर हो बाहर कर एतरे में लत लगी जो लगी हिन चयो परे थी छड मुखे वरी लत लगी वरी आवाज छडी नथो टियों दफो लत लगी अखड़ियों जो खोले दिसे त सुभान अल्लाह चोरी जो चंड सामो बीठो आ निहारे चवे तो सुना
आसमान ते चंड ते एड़ो सोनो चोॾीअ जी रात में ॾिठुम पर कायनात में मूं हेड़ी सूहत कान ॾिठी आ। सोना केर है? जवाब मिलियो सॾड़ा बि करी पियो पुछी बि पियो त केर है। सॾड़ा बि करी पियो वरी पुछी बि पियो त केर है। उथी देर न कर हल तुझे बादशाह दे गौर सां ॿुधजा ॻोठ हसन जमाली वारा मुझे इमाम आली मकाम इमाम हसन मुज्तबा सुणे फरमायो सजे महरम शरीफ में मुझे इमाम हुसैन के गाईंदो हई तोखे लख मुबारक हुजन। करबला के गाईंदो हई तोखे लख मुबारक हुजन। मुझे अली असगर मासूम दिलबर के गाईंदो हई मुझे सुने कासिम घोट के मुझे सुने अली अकबर के हिक हिक शहजादे के पीखन जो भी जिक्र कंदो हई। अल्लाह तुझे मोहब्बत में इजाफो करे। पर मां तो का सवाल तो कया बुधा त इमाम हुसैन जेके पंहिंजो आका सॾींदो आ उन जो नालो इमाम हसन वा या को ॿियो हूंदो आ? जवाब ॾे। उन जो नालो इमाम हसन जेके इमाम हुसैन पंहिंजो आका सॾींदो आ। तोखां तो पुछां अम्मा फातिमा ज़हरा जो दादलो पुत्र मुझे महबूब मुस्तफा जे पहिरो कुलन जो सवार पो सॼे महरम जे महीने में छो मुझो हुसन पाक तोखां विसरी वेंदो आ? जवाब दे। अगर विसारी थो त याद रख कयामत में तू भी विसरियल हूंदे। याद रखी छॾ या अहले सुन्नत जी जमात जेका दिल पर हुसैन सां भी प्यार कंदी आ त इमाम हसन सां भी प्यार कंदी आ। अजीज़ान मल अञा 40 हो कोन थियो सुन्नी इमाम हसन जा जिक्र करे रहिया हन। इमाम हसन फरमायो उथी अग्या थी हल। इमाम हसन सुनो जीअं पंहिंजो निकाब में ये मुझे सुने घोट इमाम हसन मुज्तबा के निकाब लगो पियो आ। अग्या आलिम सगोरो सजी मखलूक वेठी आ। अञा 24 कलाक त छा पर हिकड़ो कलाक भी कोन गुजरियो आ। बादशाह ॾिसी रड़ ओ मौलवी साहब सखड़ो थो अची। अज मौलवी निधन को नाहे अघारो निधन को हुयो हाणे धणीअ वारो थी आयो आ। हकल थो करे ओ बादशाह हथ हेठ कर। ओ बादशाह यो हथ हेठ कर जुबान बंद कर। अकेलो कोन आयो हां बेसहारन जो सहारो वठी आयो याद रख मुंहिंजा दोस्त अजीज इते बादशाह उथी पयो दुनिया उथी पई। हेॾा मुंहिंजे सुणे इमाम हसन पंहिंजे चेहरे तां निकाब लाथो। कहे चेहरे तां निकाब लाथो जवाब दे शबीह मुस्तफा अल्लाह अल्लाह जंहिंजे चेहरे के मुझे रब महबूब जे चेहरे जहिड़ो बनायो आ। हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे। हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे। जिक्र महबूब जो सब खां मथे मथे। सवेस जगजो कजल भली मैदान अचल पिरिय सासे भला पुजंदा किथे किथे। हसीनन जो हुस्न ॾिठो जन भी सुहिणो यूसुफ कटियूं पंहिंजूं आंगुरियूं। अकुल सब विञाए वेठा सठियूं पंहिंजूं आंगुरियूं। पर ॾिठो जन मुस्तफा ॾिठो जन मुस्तफा घोरियूं घर ऐं मचा। ॾिठो जन मुस्तफा घोरियूं घर ऐं मचा। रहल हुई जान ॾिनो यार सां बि कटे कटे। हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे। हुस्न महबूब जो सब खां मथे मथे। हसीनन
हिनन जो हुस्न टाइम ज़ोरी पियोने पर गाल पूरी कंदो जीअं जो फुज़ैल बिन आमिर या फज़ील बिन आमिर बादशाह ऐं तमाम रयत जी जीअं जो निकाब पोश ते नज़र पई निकाब लहंदो वयो दुनिया बेहोश थींदी वई हिय त थी मक्के मदीने जी ताकत पर दुनिया के ख़बर तब मुझा हजरत पीर मिठा से रहमतुल्लाह ताला अलैह नक्शबंदी जवान अक्सर संदन जो शेर शेर मुस्तफा साईं मरहूम मगफूर अल्लाह ताला उन जे कब्र के जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बनाए सुनो अब्दुर रहीम सिकंदरी रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जो करोड़ रहमतों उन जे मथा हमेशा जेला मुझे पीर मिठा साईं जो शेर पढ़ंदो हुयो हमेशा जेला पीर मिठा दिल पर जो शेर पढ़ंदो हुयो ऐं दिल खोले पढ़ंदो हुयो ऐं रुगी पढ़ंदो न हुयो पर ॿुधाईंदो हुयो त इहो उहो नक्शबंदी जवान आ जो हीअं निगाह खणंदो हो जेते नज़र पवंदी बेहोश थी किरी पवंदो उहो पीर मिठा वो त पीर मिठा है उते त मुझो इमाम हसन मुजतबा है इमाम हसन मुजतबा निकाबा निकाब में भी दुनिया हैराना छो त अखड़िन जो दीदार थी रहियो बस शेर टाइम कोने अखड़िन जो दीदार जीअं इमाम हसन मुजतबा थोड़ो पर देखे हेठ कयो बादशाह जा हवास खत्म थी वया पुटड़ो विसरी वयो इमाम हसन दे निहारण लगो अखिन दे निहारे चेहरे दे निहारे मुझे इमाम अली मकाम पाजो वरी पर्दो देई छडियो निकाब करे छडियो नक मुबारक तई निकाब इमाम हसन मुजतबा दिनो बादशाह का बच्चो विसरी वयो इमाम हसन चवे तो मौलवी के मौलवी छाजेला सा के सल्ला करे घोरायो थे मौलाना चयो बादशाह अज यतीमन जे यार जो बचड़ो आयो आ घुर छा खपई ये जी बादशाह ख्वाब मां थी पवे एकदम ये चिरक भरे चवे तो सुना अल्लाह हिकड़ो बचड़ो दिनो मुके बचड़ो वापस करे दे वापस करे दे वापस करे दे मुझे सुने इमाम हसन मुजतबा दिल पर निहारे बचड़े जे मथा कपड़ो पयो हो जीअं जो इन कपड़े के मथे कणी अञा हीअं कयो बचड़े अखियूं पटे इमाम हसन दे निहारे चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल जीअं जो पीर ॾिठो मुंहिंजो पुटड़ो उथी पयो आ सब कुछ विसरी वयो पखे पेजी वयो पुट के जीअं जो भाकुर पातई त पुट पोइते तो करे से चवे तो बाबा पोइते थी हेडे चाहे अजमत दिसणी थई त हिन महबूब जी दिस फर्शन ते त कुछ भी ना है हिन यार जो मकाम मा अर्शन ते दिसी पो मोटी आयो इमाम हसन मुजतबा केर नालो वठो इमाम वरी चो इमाम हाय हाय सुञाण मुझे महबूब जे बचड़न के हाने फजील बिन आमिर बचड़ो तो जिंदा थियो बादशाह अगे बादशाह जे अजकल जे ठगन वांगुरु ठगन होया दिल में ख्याल कई थोरो लाया पर कीअं लाया थोरो लाया पर कीअं लाया अदब सां बीही रहियो निहारे चवे तो सोहणा मूं वटि दुनिया जी तेज तरीन सवारी मौजूद आ पर महीने में मदीने पहुंचंदी जेको मिंटन में मदीने मां पहुंचंदो आ उनके उहा सवारी कहिड़ी
ओ मुझा सुना बादशाही मुवट मौजूदा पर महदूद इलाइके जिया मुझो बचड़ो तो चवे हिन जवान जी बादशाही अरशन ते दिसी आयो हां जन जी अरशन ते बादशाही आ उन जानो बादशाही मां कहड़ी पेश कया मुझा सोना इहो भी मुनासिब कोने छा पेश कया इमाम हसन निहारे रहयो आ चवे तो सोना हिकड़ो ही अर्जा तवज्जो हिकड़ो ही अर्जा मुझे इमाम हसन से फरमायो चओ चाचो चवी चवे तो आका रब मुखे 7 न्याणियूं ॾिनियूं घणियूं वरी चओ घणियूं वरी चओ ए जुमला गौर सा इल्म वारा भी बुधो सादड़ा भी बुधो त खबर पयो त मामलो चाहे इमाम हसन मुरकी रहयो आ चवे तो सुना मुझे वडे में वडी न्याणी जो नालो आ नालो वठा तो के दिल सा धक लगदो मुझे वडे में वडी न्याणी जो नालो आ उम्मे फरवा छा नालो आ उम्मे फरवा मुझा सुना मुझी दिल थी चवे बियो कुछ न तो खिदमत में पेश करे सखा ए गुलामी तो पेश कया मुझी न्याणी निकाह में कबूल कयो तमन कयामत जे दिहाड़े मां मुस्तफा जे बचड़न जे नौकरन जे गुलामन में उठी पवा बादशाह त चई बस कयो मुझे हसन पाक जो जवाब बुध त फकीर थे इमाम हसन मुजतबा निहारे फरमायो ऐ बादशाह कन्न खोले बुध आऊं हिते तुझे पुत्र के उथारण को न आयो हां तवज्जो अगर तुझे पुत्र के रुगी उथारण जो मामलो हुजे हां त पंहिंजे नाने जे कदमन में वेही हथड़ा खड़ा तुझो पुत्र उथी पवे तुझे पुटड़े के उथारण कोन आयो हा छाजे लायो हा इन उम्मे फरवा जो संग वठण तो खायो हा बादशाह हैरत में निहारे चवे तो सोना मुझे उम्मे फरवा जी ता के खबर नाले जी खबर रिश्ते जी खबर वाह मुझे मुस्तफा जे कुल्हन जा सवार वाह मुझे सुना इमाम हसन मुजतबा मुझो इमाम पाक निहारे चवे तो के खबर तरब्बा सा के कहड़न कुल्हन जी सवारी नसीब गई चवे तो इमामुल अंबिया जे मुझो इमाम हसन सवाल तो करे जने मुझो इमामुल अंबिया जमीन जे रूए जमीन जो नबी अरशन फरशन जो नबी आहे चवे तो पुतो के खबर ना है त मुझो महबूब कदम जमीन ते रखंदो हुयो अल्लाह रूए जमीन मुझे महबूब जे कदम जे हेठा दई छदींदो हुयो जे महबूब जे कदम जे हेठा रूए जमीन ईंदी हुजे उनन जे कुल्हन जे सवारन जी नजर मुझे रब बुधाए त केडी करे छदी हुंदी न रुगी आखिरी जुमलो बुध न रुगी तुझे उम्मे फरवा के तो सुञाणा पर इहो भी थो जाना त इन तुझे न्याणी अमा रब उहो मुखे बचड़ो दीदो जेको कयामत ताईं मुझे नाना जे मिंबर ते वेही गायो वींदो किया गायो वींदो नालो उन जो कासिम हुंदो करबला जो मैदान हुंदो मुझे दिल पर भाजे यादो पाजी जान कुर्बान कंदो मुसलमान कयामत ताईं मुझे सुने कासिम के भी याद कंदा त तुझे उम्मे फरवा जो नालो भी हलदो रहंदो मुड्ढ खा खणी आखिर ते पहुंचायो मई त कज़ियो करबला जो आहे निसो रोई चो कज़ियो करबला जो आहे निसो रोई नाज केर इंद परूड़ निराज कज़ियो करबला जो के केड़ी खबरा इन में हिकमतों को अल्लाह फरमाए या अय्युहल बकला का पूरा ठीक है या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इस्तईनु बिस्सब्र वस्सलात
मदद वठो नमाज खां सब्र खां पर इन्नल्लाह मअस्साबिरीन गड बिनी सां कोन हुंदुसि गड हुंदुसि मां सब्र सां ये 2 मिनट में ॾियां वठो अल्लाह तो चवे मौलाना तो चवे त अल्लाह का सवा मदद वठण शिरक अल्लाह का सवा मदद वठण ॻाल्हायो शिरक पुछीस त अल्लाह जा माना रब तो हुकुम करे कुरान में ओ भी ईमान वारन के या अय्युहल्लज़ीना आमनू ईमान वारो इस्ताईनु बिस्सब्र वस्सलात मदद वठो सब्र खां मदद वठो नमाज खां चेस हजरत साहब नमाज खुदा है या सब्र खुदा है जे बई खुदा ना है त पो याद रख असुल मददगार मुजो रब आ ऐं जे को मुजो रब जे जी मदद कराए छो उन जी मर्जी आ उन बेनियाज रब जी मर्जी आ नंबर 1 अचो अल्लाह जे दरबार में मौला मदद बिनी को गड हिकड़न सा अल्लाह तो चवे इन करे जो मुझे महबूब मुस्तफा जदे मां अल्लाह पैगाम पहुंचायो आ तो मुझे महबूब मुझ पांजे बचड़े हुसैन के छाती सां लाए दुआ घुरिया अल्लाहुम्मा हाउला सबरा व अजरा मुझे मुस्तफा दुआ घुरिया मौला मुझे हुसैन के सब्र ॾिजां त मां अल्लाह पांजे पुनल जी दुआ कबूल न कंदुसि त कंहिं ॿिए जी कंदुसि मुझे महबूब दुआ घुरिया मौला मुझे हुसैन के सब्र ॾिजां मां रब कुरान में ऐलान तो कया नमाज़ी केतरा भी हुजन पर मां उन्हनि सां गॾु हुंदुसि जेके हुसैन जा हुआ चो तो हुसैन साबिरा चो हुसैन साबिरा इन जो मतलब इहो ना है तो हुसैन नमाजी ना है मुझे सुने हुसैन उआ नमाज पढ़ी अज को कयामत ताईं को पढ़ी न तो सके ये गल आज तक राज विच है ये गल आज तक राज विच है क्योंकि मेरा हुसैन अज भी नमाज विच है मुझे सोने हुसैन सिर सजदे में रखियो हो मुझे दिल पर हुसैन जो सिर मुबारक शहीद सजदे जे सूरत में कयो मुझे सोने हुसैन पाजी पेशानी सजदे तो मथे कान खई हुई खणदो कदे खणदो कयामत जी दी खणदो जदे पाजे महबूब नाने जी उम्मत के वठी जन्नत में वेंदो अल्लाह ताला जी जात फरमाए वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात जेके मां अल्लाह जी राह में शहीद कया वया उनन के बोल न चो बल अहया कोई जिंदहन वला किल्ला तशउरून रब जदो तहां के जेकरे इल्म ऐं अकुल ना है त मुजी कुदरत तहां जे इल्म ऐं अकुल जी मोहताज ना है अल्लाह फरमाए तो मां अल्लाह जी राह में जान ॾियण वारा शहीद हन शहीद जिंदहन तो जेको शहीदन जो सरदार आ वो जिंदह भी आ हयात भी आ दीवानन जो गोलियों बुद्धि में रहो आ दिसी बे रहो आ जो मां इहो चवां त जी मुझे सोने लतीफ सरकार फरमायो त कुकरा करबला जा मादर थे बेड़ियास लतीफ जो अकीदो सचो जवाब दे टिन चईन चयो हिते एंड कंपनी में वेठा हो जा बाबा लतीफ तो सिंधी आ सिंधी में चदे कुकरा करबला जा मादर थे मेड़ियास मना करबला में अम्मा फातिमा हुई या कान हुई जवाब दे गलन तारत फुड़ा अली थे उगियास बुधा शेर खुदा हुयो या कौन हुयो मिड़ई मुआफ कयास खालिक बदले खून हसन हुसैन अली दा जाया हसन हुसैन अली दा जाया पार उम्मत दा सिर ते जाया हसन हुसैन अली दा जाया पार उम्मत दा सिर ते जाया मैं हैदर हैदर कर दे मैं हैदर हैदर कर दी हाँ माही यार दी घड़ोली हक मौला माही यार दी घड़ोली भर दी हिक अल्लाह कानू में डर दी हिक मौला कानू में डर दी हाँ माही यार दी घड़ोली
अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली भर दी, हाँ माही यार दी घड़ोली भर दी। पीर पीरा हजरत मीरा, पीर पीरा जाओ जाओ पीर पीरा हजरत मीरा, नाम गिदे जे टुटन जंजीरा, नाम गिदे जे टुटन जंजीरा। मैं मुर्शिद मुर्शिद कर दे, मैं मुर्शिद 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 कर दी। माही यार दी घड़ोली हक मौला, माही यार दी घड़ोली भर दी, माही यार दी घड़ोली भर दी। हिक अल्लाह कनू मैं डर दी, हिक मौला कनू मैं डर दी, हाँ माही यार दी घड़ोली भर दी, हाँ माही यार दी घड़ोली भर दी। अल्लाह ताला सलामत रखे। बिन्नी नीहन में हेडो जलसो करे ॾेखारियो अथव सलामत ॻोठ हसन जमाली ऐं गिरदो नवाह जे रहण वारा। बिन ॾींहनि में हज़ारे जमायत जो अचण, इहो तव्हांजो इश्क आहे, इहो तव्हांजी मोहब्बत आहे कंहिंसां, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे अचण सां। अल्लाह ताला तव्हांजे इश्क ऐं मोहब्बत खे सलामत रखे। सदाईं ख़ुशि हुजो, सदाईं आबाद हुजो। यादि रखो इहो इश्क ऐं मोहब्बत औलिया अल्लाह जी निस्बत न हुजे हां त नसीब कोन थिए। अज बि हज़ारे माण्हू दुनिया में ॾिसो इन इश्क को खाली हन। ए इश्क जो ज़रड़ो उन्हनि खे मिलियो आहे जन पीरान पीर जी यारी कई आहे ऐं महबूब जी बारी कई आहे। जन महबूब जी यारी करे, महबूब जी बारी करे। कहीं न कहीं याद रखो, सिकंदरी हुजे, मशोरी हुजे, ताहिरी हुजे, हुसैनी हुजे, नक्शबंदी हुजे, कादरी हुजे, चिश्ती हुजे, सोहरवर्दी हुजे, कुछ भी हुजे, मरकज सभिनी जो मदीनो, मरकज सभिनी जो मदीनो आहे। सभई उन दर तां खैरात मिलंदी, सभिनी खे उतां आहे। पोइ उन मालिकनि जी मर्ज़ी आहे, मालिकनि जी मर्ज़ी आहे। जहिड़ी ज़मीन ला जेको बिज तजवीज़ कनि, इहा मालिक मदीने वारा आहिनि। रब उन्हनि खे पावर ॾेई छॾियो आहे, उन्हनि मालिकनि जी मर्ज़ी आहे। यादि रखी छॾ, सुणे अब्दुल कादिर जीलानी जे मुरीदनि में जेको मुरीद हूंदो उन में इहो फ़र्क़ु न हूंदो त ही फलाणो आहे, ही फलाणो आहे, ही फलाणो। जेको मुरीद हूंदो, जेको मानिर मुलड़ू हूंदो, उन जे दिल में ही फलाणो आहे, ही फलाणो आहे, ही फलाणो आहे। जेको सुणे अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद हूंदो, हेॾे निहार अखे फेरा ए ॾिसु यार हर पीर असांजो आ, लख मुबारक थव दस्तगीर असांजो आ, लख मुबारक थव दस्तगीर असांजो आ। छो असांजो आ? हक वारी जमायत आहियूं, हक वारी जमायत आहियूं, असां यारनि धणे का नाहियूं। हक वारी जमायत आहियूं, असां यारनि धणे का नाहियूं। यारीअ वारो नंगर ऐं खीर असांजो आ, लख मुबारक थव दस्तगीर असांजो आ। सुहिणे दस्तगीर ते पहुचाइण वारो हर हिक खे पंहिंजो पंहिंजो मुर्शिद आहे। मूंखे बि पहुचाइण वारो मुंहिंजो मुर्शिद सजण साईं आहे। इन करे मुंहिंजी बि दिलि चवंदी त मां उन सजण साईं जा गुण बि ॻायां, जंहिं मूंखे ॿाहिड़ीअ खां वठी सुहिणे बगदाद वारे दिलबर जे दरड़े ते पहुचायो। ओह मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणो आहे, हाय मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो आहे।
ओ जेको सजणन जो भी सजणो आ, ओ जेको सजणन जो भी सजणो आ, मुझो मुर्शिद सुनो सजणो आ, है मुझो मुर्शिद साईं सजणो आ, जेको सजणन जो भी सजणो आ। जे शैतान छॾिया भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए, शैतान छॾिया जे भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए, वेठो रब सां तन खे मिलाए। खोलियो इश्क जो सुणे पतणो आ, खोलियो इश्क जो सुणे पतणो आ, ओ मुझो सजणन जो भी सजणो आ, ओ मुझो सजणन जो भी सजणो आ, मिलियो मुर्शिद साईं सजणो आ, ओ जेको सजणन जो भी सजणो आ।